वस आहर अदी के वनी यासीन जमण के मां मथे हथ रखी चयो त अदी 2 साल जे लाए तू जिथे घर वट जोर में माने के चयो फ्लैट आ 2 साल ताई तू किरायो मां दई छड़ियो 20,000 जी नौकरी यासीन पुटरे जी मां जोर में कई आ कुछ 2-3 में शिफ्ट थींदा होते त मां जेको करे सका तो पाण तां जी ताड़िन जे लाए न अल्लाह जी रज़ा जे लाए पांजे बच्चन के ॾिसंदे तो जेकरे मां कुछ ॾींहं भी आया जीरो जेकरे कराची जे में मुके मारन था त मुंजा बच्चा फखुर दा तां सां हथ मिलाईंदा त मुश्ताक सरी जा पुट आहिनि। हिम्मत कयो हौसलो कयो ही धारियो भाड़ियो तो खुदा जो कमा मुंजा मरीज मां डॉक्टर आहिनि कातलन जो इन्हनि दहशतगर्दन जो मुंजो वार ही न वेंदो करे सघिया मां अकेलो तो घुमां सरेआम तो घुमां लंडन में साउथ अफ्रीका में अफगानिस्तान में फोन ईंदा धमकिन जा हे जेको मां लाइव ॻाल्हाईंदो आहियां इहो आम ॻाल्हाइण न आहे चरियो आहे तव्हां त ॻाल्हायो सुभाणे घर पुॼे न हीउ जेको मां लाइव अची ॻाल्हायां थो इहो कंहिंखे हज़म थोरी थींदो आहे अलाए घणियूं धमकियूं मां तव्हांखे ॿुधाइण नथो चाहियां मायूस थी वेंदो ऐं जेको मूंखे धमकी ईंदो आहे मां चवंदो आहियां मुंहिंजो घर नंबर हे थो मुड़ुसु थियो अचो मां वेठो आहियां घर त विढ़ण वारे सां झेड़ींदड़ सां कॾहिं बि माफ़िया न आहे विढ़ंदी हुन जा वॾा मफ़ाद डिस्टर्ब थी वेंदा आहिनि इहो मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे कराची जे 20 साल तारीख़ में मुंहिंजो पुछणो थो गुलिस्तान जोहर जे गुंडनि खां पुछो जेके मां उरूज में मुर्गो ठाहींदो हुयुमि रियासत के खबर उरूज में जॾहिं मां हे मुश्ताक सर की हुयमि न गैरत ज़ात ते ॾात न आहे जॾहिं क़ौमी सिंधियत जो जज़्बो जागे थो त पोइ तव्हां नथा ॾिसो शेख मंगणार भट्टी न चांजो मक्सी बरोच कुझु बि न आहे पोइ जॾहिं क़ौमी गैरत अचे थी पोइ हर को माण्हू निकिरे थो मैदान ते त असां त अहिड़ा गैरत वारा माण्हू आहियूं त मायूस थियण जी का ज़रूरत न आहे 2 जून ते सभु गॾु हूंदासीं उहे डोमिसाइल रद्द थींदा त जेके पंजाबी पठान धारा लोधियल उन डोमिसाइल के इस्तेमाल करे नौकरियूं माणे वेठा आहिनि उहे नौकरियूं रद्द कराईंदासीं ऐं जॾहिं नौकरियूं रद्द थींदियूं त असांजे सिंधी नौजवान लाइ मौक़ा पैदा थिया उन्हनि खे असां नौकरियूं में वठाए ॾींदासीं ज़ोर भरे गॾोगॾु 2 जून ते हिकिड़ो ताक़तवर पैगाम ॾींदासीं उन्हनि गुंडनि खे उन्हनि दहशतगर्दनि खे जेके तव्हांखे मूंखे मुंहिंजी तव्हांजी रद जा प्यासा आहिनि जॾहिं वणे थो चैम्बर करे पिस्टल जो फायर था करे हयाती खसनि उन्हनि खे ॿुधाईंदासीं असां मुतहद आहियूं असां गॾु आहियूं असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं फैक्ट्री मालिकनि खे त जेको थियो सो ख़ूब थियो हाणे तोखे फैक्ट्री हलाइणी आहे सिंध जी दिलि कराची में त सिंधी पहिरियों सिंधी आख़िर बंदि कर गॾोगॾु सिंध सरकार खे बि ज़ोर भरींदासूं त पंहिंजा रवैया चेंज कयो हाणे घणी बेहसी थी घणी पंहिंजा हाणे तव्हांजो बि फर्ज़ु आहे त थोरी घणी न थोरी गैरत कयो असां ते अहसान थींदो तव्हांजो त दोस्तो हथ मथे करे चओ 2 तारीख़ ते ईंदो सुबुह 11 बजे वाइदो जाग्या जाग्या सिंधी जाग्या 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 सिंधी जाग्या केर जाग्या सिंधी जाग्या या नारन जी गूंज हूंदी 2 जून ते वेंदो आवाज़ सिंध दुश्मन ना तव्हांजी महिरबानी।